जी सुबह सुबह सां उथियुसि ऐं उथण सां ई उथियुसि न पर उथारियो वियसि। असांखे हीअ मखलूक उथारींदी आहे। पोइ वरी जेको आहे त इन्हनि उथारियो, इन्हनि सां खिल मज़ाक कईसीं, वरी हलियासीं कपिड़ा कढणु। कपिड़ा कढी करे वेंझंदासीं, वेंझी करे जेको आहे त पोइ वरी कपिड़ा कहिड़ा पाइजनि। ॾिसो हीअ हुजे पर हीअ ॾिसो कपिड़नि में असुल में कलर हूंदो आहे न, सिलेक्शन कॾहिं काॾे था वञूं कॾहिं काॾे, हिन जे करे पाण कढंदा आहियूं। चलो हीअ था पायूं, हीअ ॾाढी तमामु ज़बरदस्त ड्रेस बि आहे। ऐं अॼु तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां त मां वेंझी वियसि ऐं वेंझण खां पोइ वरी थोरी फणी बणी ॾियूं पाण खे, वरी हे जेको आहे त शूज़ वग़ैरह पायूं था। ऐं अॼु रिहर्सल आहे ड्रामे जी असांजी, ओॾे बि वेंदुसि, उनजी बि तयारी आहे। मां चयुमि दोस्त तॾहिं मुंड में जेकी किल्प रखी हुयमि न, हे वठी थो वञा पंहिंजे ॿारनि खे हाणे शइ ते वठी ॾियानि। जीअं सुबुह सां निकिरंदा आहियूं पहिरियों हिन मखलूक खे राज़ी करे पोइ निकिरंदा आहियूं। हे ॾिसो था, हे अॻ में मुंहिंजो अॻु वठी झली बीठो हेठि। मुंहिंजो पंहिंजो ई हिते दुकानु आहे, भाउ जो दुकानु आहे, भाउ हूंदो आहे साम्हूं, हे वेठो आहे। पोइ हिननि खे जेको आहे त राज़ी कंदुसि, हिननि खे ॾेई करे पोइ हलंदासीं पंहिंजे सफ़र ॾांहुं। असांजो दोस्त पहिरीं प्यारो जेको आहे ख़बर अथव, हे भुट चौंक रोड यूसुफ जेको आहे हुन ॾांहुं ख़बर अथई डेली जो सफ़र मुंहिंजो हूंदो आहे। यार आहे साम्हूं बीठो आहे, मखणो हिनखे चवंदा आहियूं, पर मुंहिंजो अलाए छो बीठो अॼु। हे यार मुंहिंजे जो दुकानु जिते तक़रीबन मुंहिंजी बैठक मुंहिंजी वेहक हूंदी आहे। चाल आहे दाई वठि, हिन खां सवाइ असांजी गुज़रंदी न आहे। कावड़ भाभी ऐं हुर्स भाभी, हिन चयो त हलूं लाड़काणे, पर हे हर आचार ते लाड़काणे हलंदो आहे। हिन जे करे 5-10 मिंट दुकान ते वेठासीं, वरी लाड़काणे जो सफ़र थींदो। लाड़काणे जो तव्हांखे दीदार कराईंदासीं। उन खां पोइ तव्हांखे रिहर्सल ड्रामे जी आहे, अॼु असांजी दुबण ड्रामो आहे असांजो, उनजी रिहर्सल आहे, उहा बि तव्हांखे ॾेखारींदासीं। जेको आहे त तमामु ज़बरदस्त कलाकार अदाकार आहे। 16 तारीख़ ख़मीस ते आहे, पर अॼु हुनजी रिहर्सल आहे। हेॾो वञी मोटंदासीं असां लाड़काणे, जेको आहे त एतिरो टाइम न हूंदा आहियूं। हे जेको आहे त कंबर बेकरी वारो रोड, कंबर हे बाईपास ते पुॼी वियासीं, सम्झव। जेको आहे त इहो लाड़काणे हर आचर ते वेंदा आहियूं। तक़रीबन मां गॾु वेंदो आहियां यार पंहिंजे सां, असुल में ख़रीदारी कंदो आहे। अमीर माण्हू हर आचर ते का न का शइ वठंदो आहे। तेल भरायूं हितां, तेल भराए करे वरी अॻिते जो सफ़र कयूं था, सम्झव। हे पंहिंजो ख़बर अथव जेको आहे त अमीर माण्हू आहे, जिते दिलि कढंदी अथव उते ख़रीदारी कंदो आहे। हे असांजे जेको आहे त प्लाटिंग कंबर सिटी जी बाईपास जी। ऐं अञा असांजो सफ़र इहो हले थो पियो। हे भठा जेको आहे त बीड़े चांडे आहिनि ॾाढा, मां चयो तव्हांखे ॾेखारियां, पर हे ॾाढा जेको आहे त तंग कंदा आहिनि माण्हुनि खे। हाणे त मौसम चङी आहे, पर सावण में तक़रीबन हिननि जी केरी रोड जे मथां आहे, हिननि खे को चवे नथो, चवण वारो न आहे। वॾी हिननि जी तकलीफ़ बर्दाश्त कंदा आहियूं। चलो को मसइलो न आहे। जीअं असां लाड़काणे पुॼण वारा हुआसीं त ट्रक ॾिठीसीं हिकिड़ी उल्टी लॻी पई, ॾाढो व्यू हिनजो तमामु ख़राबु हुयो। वरी हे स्मार्ट सिटी ख़बर अथव, पाण तव्हां ॾिसो था स्मार्ट सिटी आहे। हा लाड़काणो थी वियो आहे हाणे हैदराबाद जे मुक़ाबले में, तमामु ख़ूबसूरत थी वियो आहे। हर शइ में, डॉक्टरनि में हुजे, अस्पतालुनि में हुजे, प्लाटिंग में हुजे, तव्हां ॾिसी सघो था केॾो ख़ूबसूरत थी वियो आहे। इहा ॻाल्हि त वाक़ई आहे, हैदराबाद जे मुक़ाबले में मां त चवां त थी वियो आहे बाक़ाइदे। जीअं हैदराबाद आहे न, ॾिसो न ख़ूबसूरती में हुजे, अस्पतालुनि में हुजे, स्कूलनि में हुजे, कॉलेजनि में हुजे, लाड़काणो आहे। बसि ॿियो वरी लाड़काणे पुॼी करे हे जेको आहे त असांजी वापसी थींदी तमामु, छो जो मूंखे बि देरि थी थिए ॾाढी। होॾे रिहर्सल सभु अची विया आहिनि, पर मुंहिंजो थोरो हिन सां ख़बर अथव, हिनखे न चई सघियुमि। बसि हाणे मां तव्हां सां जेको आहे त इहो ॿुधायोमांव त लाड़काणे खे हिते ई ख़तमु कंदासीं, अंदरि तव्हांखे न ॾेखारींदासीं। उन जे करे जो थोरो प्राइड कमु हिन यूसुफ जा तमामु प्राइड कमु कंदो आहे, सम्झो था पाण वधीक। पोइ इन जे करे हाणे जेको आहे त इहो हलंदासीं वरी हे वापसी जी आख़िरी व्यू वरितमि। वापसी जी हाणे डायरेक्ट तव्हांखे मां ॾेखारींदुमि, सम्झो तमामु ज़बरदस्त व्यू आहे। हे असां पुॼी वियासीं कंबर में वापसी में। हे असांजी लाइब्रेरी आहे, चेयरमैन साहिबु असांजो बहादुर मोहम्मद बुरड़ो साहिबु। हे रिहर्सल हले थी पई, रिहर्सल ते सभु मौजूदु आहिनि। हे असांजो मुनवर अली आहे, हे असांजा साईं अहमद अली आहे, हे मुमताज़ डायरेक्शन बीठो पियो, अब्दुल जब्बार बि बीठो आहे, संगत बि बीठी आहे। ॾाढो ज़बरदस्त रिहर्सल जो कमु हले थो पियो। हे ड्रामो तव्हां ॾिसणु ईंदव, तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। ऐं मां चवंदुमि त तव्हां अचो कीअं बि करे। ऐं जेके दोस्त अगरि जेकॾहिं
पोइ ॾिसनि था त उहे यूट्यूब ते चाढ़ींदासीं, उहे पोइ ई ॾिसनि। पर जेके अॻ में ॾिसनि त हे तमामु ज़बरदस्त आर्टिस्ट महबूब गुल भाई केरु सॾाए, वाह वाह। पंहिंजो मटि पाण आहे महबूबा, सम्झो तमामु ज़बरदस्त अदाकार आहे, कलाकार आहे। मुसरत बि हिन में आहे, रीमा बि हिन में आहे, अहमद अली आहे, ऐं असांजो यार जेको आहे त ख़बर अथव पाण इहो महब गोपांग, उहो बि हिन में आहे, सम्झव। उहो हाणे महब त महब आहे साईं, महब जी दिलि, वाह वाह। हिनखे असां चवंदा आहियूं महब जी दिलि। जहिड़ो अदाकार तहिड़ो कलाकार साईं, महब केरु सॾाए, तमामु ज़बरदस्त आर्टिस्ट आहे। वरी हाणे मुमताज़ जी डायरेक्शन ख़बर अथव, तमामु पुराणो सीनियर वॾो डायरेक्टर आहे। वॾो मज़ो थी वियो दोस्तो, वॾी महिरबानी। मुंहिंजो फस्ट व्लॉग हुयो।